अहम ख़बर है। हेपाटाइटिस आलमी सतह ते एक वॾो चैलेंज है। सदर आसिफ़ ज़रदारी जो चवणु आहे त हेपाटाइटिस एक ख़ामोश कातिल है। हिन जूं अलामतुनि ज़ाहिर न थियण सां पकड़जण जो ख़तरो वधी वञे थो। हेपेटाइटिस सबब सॼी दुनिया में हर साल वॾे तादाद में माण्हू मौत जो शिकार थियनि था। हेपेटाइटिस जे करे असांजे मुल्क में अवाम जी सिहत लाइ संगीन ख़तरा आहिनि। असांखे अवाम जी सिहत जी हिफ़ाज़त लाइ फ़ैसिलाती क़दमनि जी ज़रूरत आहे। हेपेटाइटिस खे रोकण, स्क्रीनिंग ऐं इलाज जी अहमियत बाबति आगाही पैदा करणु पवंदी। अचो त गॾिजी पाकिस्तान खे हेपेटाइटिस खां पाक बणाइण लाइ कमु कयूं। इहो चवणु आहे सदर आसिफ़ अली ज़रदारी जो। हेपेटाइटिस जे आलमी ॾिहाड़े ते सदर आसिफ़ अली ज़रदारी पैगाम जारी कयो आहे, जंहिंमें उन जो चवणु आहे त हेपेटाइटिस आलमी सतह ते हिकु वॾो चैलेंज आहे। सदर आसिफ़ अली ज़रदारी वधीक चयो त हेपेटाइटिस हिकु ख़ामोश कातिल आहे। हिन जूं अलामतुनि ज़ाहिर थियण सां पकड़जण जो ख़तरो वधी वञे थो। हेपेटाइटिस सबब सॼी दुनिया में हर साल वॾे तादाद में माण्हू मौत जो शिकार थियनि था।